सभी मुल्कनि मां वफ़द वञी उते पंहिंजूं शयूं मुतारिफ़ कराईंदा हुआ। त असांजे जी अॻवाणी में हिंदू बाबा रतनदास उन जी अॻवाणी में हिकु वफ़द वियो ऐं उहे हितां जूं शयूं खणी विया असांजे हिते सिंध धरती जूं शयूं जंहिंमें माखी लाख लुगियूं अजरकूं ॿियूं काफ़ी सारियूं शयूं उहे खणी विया। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवल खां वठी आख़िर ताईं आहिनि, पर ज़ाहिर में पाण ताज़ो ई ऐलान नबूवत कयूं त पंहिंजे के असाब खे मोकिलियो फरमायूं त वञी ताइफ़ जो मेलो ॾिसी अचो उहो कीअं लॻो आहे। उहो असाब कराम घुमी करे हुज़ूर जन खे वञी रिपोर्ट ॾिनो, चयोसीं तमामु बहितर मेलो लॻो आहे। पर हिकिड़ो मुल्क आहे सिंध मुल्क, उतां जा हिकु वफ़द आयो आहे, उतां जा माण्हू आया आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी त पोशाक बि अजीब क़िस्म जी आहे। उन्हनि खे अजरकनि चिचकमरा पटका ॿधल आहिनि ऐं जेके उन्हनि जूं शयूं खणी आया आहिनि उहे ॾाढियूं ज़ाइक़ेदार ऐं बहितरीनु आहिनि। ॼण हुज़ूर जन इहा ॻाल्हि ॿुधी त हुज़ूर जन खे इश्तियाक़ थियो उन्हनि सां मिलण जो ऐं असाबनि खे मोकिलियईं त वञी उन्हनि खे वठी अचो ऐं मुंहिंजे नाले उन्हनि खे पैगाम ॾियो त हुज़ूर जन तव्हां सां मिलणु चाहिनि था। उतां हिकु असाब आयो ऐं बाबा रतनदास खे अची चयईं त असांजा महबूब ॿिन्ही जहान जा वारिस असांजा पैगम्बर उन्हनि तव्हां ॾे पैगाम मोकिलियो आहे त तव्हां असां खां थी वञो। हू ॾाढा ख़ुशि थिया ऐं उहे गिफ्ट में अजरकूं खयूं, लुगियूं खयूं, माखी खयूं, लाख जेके बि असांजूं शयूं हितां जूं हुयूं उहे सभु खणी हुज़ूर जन जी ख़ैमे में वेठा। त हीअ असांजी तहज़ीब आहे, हीअ असां सिंध जो कल्चर आहे। उते अरब में बि ईअं कोन्हे, पर असां में इहो आहे त अॼु बि ॿाहूं ॿधूं था, ॿाहूं ॿधी ऐं झुकी सलाम कंदा आहियूं। तो हुज़ूर जन जी ख़ैमे में वेठा तो बाबा रतनदास पहिरियां ख़ैमे जे दर ते सजूद कयईं, सजूद करे उहे गिफ्ट हुज़ूर जन जे अॻियां रखियईं ऐं पोएं पेर थी वरी कुंडड़ी में वेठा। हुज़ूर जन हितां जूं ॻाल्हियूं ख़बरूं चारूं सभु ॿुधियूं कयूं वियूं। जेमहिल मोकिलाइण वारो थियो त वरी बि उथी ॿाहूं ॿधी सजूद करे ऐं पोएं पेर ख़ैमे मंझां ॿाहिरि निकितो। त असाबनि हुज़ूर जन खे चयो त मुंहिंजा महबूब असांजा मालिक ही मुसलमान भी न हुया ऐं इन्हनि जो जेको मिलण जो तरीक़ो उहो अजीब क़िस्म जो हो, इहो त असां वटि बि कोन्हे। पाण फरमायो त असां खां सुधरियल आहे। त असांजी सिंध जी साईं सवेर ॻाल्हियूं कयूं त जॾहिं दुनिया अधु उघाड़ी हुई त असां वटि कपिड़ो छंदो हो, दुनिया गॾनि खचरनि ते हलंदी त असां वटि फीतो हुयो ऐं असांजो अमन प्यार मुहबत इस्लाम असां वटि अॻी हो। जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो करबला के मैदान में संदसी मुसलमाननि घेरो तंग कयो त पाण खां जा आख़िरी लफ़्ज़ आहिनि जे मुंहिंजे बचड़नि मंझां मुंहिंजे कुटुंब मंझां तव्हां बेज़ार थी चुका आहियो त मूंखे रस्तो ॾियो त मां सिंध वञा। असां वटि मोहम्मद बिन कासिम वग़ैरह वग़ैरह न आया हुआ। असां कीअं बि हुजूं, कहिड़े बि मसलक सां भाॻियल हुजूं, असां में इंसानियत आहे। सिंध जी इहा तहज़ीब रही आहे, कल्चर रहियो आहे ऐं असां में अहसासु आहे। यकीन कयो मां पंजाब वियुसि, उते कश्मीर उते वियुसि त मूंसां मिलिया, मूंखे मोहबत ॾिनो ऐं उन माण्हू मूंसां हिकिड़े अजीब क़िस्म जी ॻाल्हि कई। मूंखे कई फ़कीर साहब आपकी सिंध में जो है वो उधर भाड़े बहुत है लेकिन वो चलती गाड़ी को लूटते हैं, रुकी हुई को नहीं लूटते। यानी इहो उन्हनि में हिकिड़ो अहसासु आहे यानी कंहिं मज़लूम जी मदद करणु। त असांजी सिंध जो जेको सेक्युलर अज़म आहे हिकिड़ो उहो सदियुनि खां वठी क़ाइमु ऐं दाइमु आहे। लतीफ़ साईं सां मदन वाणियो, सॼी ज़िंदगी गॾु हलियो, पर कॾहिं बि कोन चई त मुसलमान थी करे पोइ मूंसां हल। तव्हां झोंक में ॾिसंदव त उते काफ़ी सारा नाम मुस्लिमन जेके सूफ़ी शाहशाही जी इन जेका खेड़े सोखाए जो नारो हयूं उन्हनि सां मुग़लनि जंग कई त उते तक़रीबन काफ़ी रवायतूं के था चवनि 36,000 के था चवनि 26,000 फ़क़ीर शहीद थिया आहिनि ऐं उते बि गंज शोधा ठहियल आहिनि ऐं हिकिड़े हिकिड़े गंज में हिंदू मुसलमान 5,000 मदफून थियल आहिनि। हिकिड़ी क़बर आहे, उनमें हिंदू दफ़न आहे त मुसलमान बि दफ़न आहे। सच्चर साईं जी मज़ार ते तव्हां वेंदो, तव्हांखे उन मज़ार ते काफ़ी सारा हिंदू ऐं उन्हनि जूं मज़ारूं ॾिसण में ईंदियूं। त असां मज़हब खे फॉलो कयूं था, असां महबूब ते कलमो भरियो आहे, असां मुसलमान आहियूं, असांखे कंहिंखे मुसलमानी सेखारण जी का बि ज़रूरत कान्हे। ईअं न इस्लाम जी अंधा तो अपनायो, ईअं न इस्लाम जी अंधा तो अपनायो, हसद हिर्स हवस खे तूं तर्क कर तमाम, भॼ कुपत कूड़ खां ऐं कीनो कर कतलाम, अदब ऐं एहसास सां कढ खोटो खाम, या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीलता। सचन जी को साम वो अॻियां जन इमाम से माझी मुझन की न की। त
तो असां मोहब्बत कयूं था दीन ऐं इस्लाम सां, उन सां प्यार कयूं था। असांखे दीन सिखाइण जी का बि ज़रूरत कान्हे। हीउ जेको सूफ़ियुनि जो मैसेज आहे, सूफ़ियुनि जो पैगाम आहे, इन खे वठो, लतीफ़ खे वठो, सचल खे वठो, सूफ़ी शाइराना जे नज़रिए खे वठो। त हीअ जेका मज़हबी इंतहा पसंदी आहे, हिक ॿिए जे खून पीअण जा प्यास आहियूं, मज़हब जे बेस ते इहा ख़तमु थी वेंदी। छो जो सूफ़ियुनि जे पैगाम खे ॿुधंदव तव्हां में इंसानियत ईंदी ऐं तव्हांजो असुल तौरु तरीक़ो इहो ई आहे त तव्हां सूफ़ियुनि जे दामन में पकड़ो। बाक़ी जेके साईं ॻाल्हियूं कनि था अमुन जे हवाले सां, त मुंहिंजे ख़्याल में जॾहिं बि सूफ़ी जी मोहबत में ईंदो त तव्हां अमन थी वेंदो, तव्हां में अमुन अची वेंदो ऐं ऑफिसर तमामु बहितर आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में सभिनी ते ज़िम्मेवारियूं आहिनि असांजे सिंध धरती जूं या रियासत जूं, जे उहे ज़िम्मेवारियूं असां पंहिंजे ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर सम्झी निभायूं त न को तव्हां खां बि ॾोह थींदो ऐं न को इन्हनि ज़िम्मेवार जेके आहिनि अफ़सरान आहिनि उन्हनि खां को ॾोह थींदो। ऐं मूंखे ख़ुशी आहे साईं सां मुंहिंजी एतिरी का वाक़फ़ियत कोन्हे, पर जेके साईं जन ॻाल्हायो तमामु बहितरीनु ॻाल्हायो। असां चऊं था रोहिल फ़क़ीर फरमायो, सूफ़ी रोहिल, त कहाणी त हर को कहे पर रहणी औखी बात। ज़बान सां हर को चई वेंदो आहे पर उन ते बीहण ॾाढो ॾुखियो आहे। कहाणी त हर को कहे पर रहणी औखी ज़ात, पतरी थींदी ज़ात, रहणी मज़ा रोहल चवे। त इंशाअल्लाह ताला बहितरियूं थींदियूं ऐं असांजा ऑफिसर इहे जेके ॻाल्हि कयूं त किराए में न थियनि। असांखे उमेद आहे त सकरन बहितर थींदो ऐं जेका सकरन बहितरी कमेटी आहे उनखे बि असां सलाम पेश कयूं था। हिकिड़ो मोहबत जो मेड़ा गोगो ठाहियो अथनि ऐं ऑफिसर मुंहिंजे ख़्याल में सभु पढ़िया लिखिया आहिनि। हींअर त सिंध हुकूमत जेके बि कुझु आणे थी पई ऑफिसर या माण्हू मुलाज़िम आणे पई, उहे मेरिट जे बेस ते आहिनि, पढ़िया लिखिया आहिनि ऐं उहे सम्झनि बि था। पर मुंहिंजे ख़्याल में जेको वॾेरा शाही जो सिस्टम आहे, जे उहे उन्हनि जे कमनि में मुदाख़लत न कनि त बहितर तमामु बहितर नताइज निकिरंदा। त मुंहिंजो जहिड़ो हाल तव्हांजे हुज़ूर में हाज़ुर क़बूल, तव्हांजे